नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में बरसाती पानी सबब अञा भी सवें घर पानी में ॿुॾल आहिनि। जॾहिं त DC सांगड़ खिपरो तालका खे आफ़तज़ादा करार ॾियण जे लेटर लिखी छॾियो। पब्लिक खाते सांगड़ ऐं खिपरो म्यूनिसिपल कमेटी पारां अॻुवाट पानी निकाल करण जा के बि बंदोबस्त न करण सबब खिपरो शहर जा केतिरा ई माण्हू पंहिंजा अबाणा घर छॾे लॾ पलाण करण करे घर खाली करे विया आहिनि। घरनि में पानी दाख़िल थियण सबब केतिरा ई घर ज़बू हाल जो शिकार थी विया आहिनि। जॾहिं त खिपरो म्यूनिसिपल कमेटी खिपरो ऐं पब्लिक हेल्थ खाते पारां सही नमूने कम करे बरसाती पानी निकाल न करण सबब रिलीफ कमेटी सांगड़ जे चेयरमैन DC सांगड़ इमरान हसन ख्वाजा खिपरो जे AC ऑफिस में कैंप कायम करे पंहिंजी निगरानी में खिपरो शहर में पानी निकाल करण लॻो आहे। अॼु AC ऑफिस खिपरो में DC सांगड़ इमरान हसन ख्वाजा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 2011 खां बि वधीक बरसातूं पयूं इन करे हिन भेरे पानी तमामु घणो वधीक है। हिन चयो आहे त मूं अछड़ो थर जूं 2 देहूं छॾे पूरे तालके खिपरो खे आफ़तज़ादा करार ॾियण जे लाइ लेटर लिखी छॾियो। खिपरो शहर में पंहिंजी निगरानी में बरसाती पानी निकाल करण जे लाइ राहत ॾींहुं कोशिशूं कयूं पिया। खिपरो खे आफ़तज़ादा करार ॾियण खां पोइ पूरे तालके खिपरो में ॿोॾ मुतासिरनि जी मदद कई वेंदी। ॿोॾ मुतासिरनि खे खीमा पिण ॾिना वेंदा ऐं पानी निकाल करण जे लाइ पिण कोशिशूं कयूं वेंदियूं। हिन चयो त काफ़ी कॉलोनियुनि मां पानी निकाल करण जे लाइ अमलो ॾींहुं रात कम करे पियो। तव्हां शहर में ॾिठो, तव्हां पाण चओ था त खिपरो में तारीख़ी बारिश पई आहे। 2011 खां पोइ वॾे में वॾी बारिश पई आहे। मूंसां गॾु तव्हां बि शहर ॾिठो, तक़रीबन जेके रोड आहिनि से साफ़ थी चुका आहिनि। शहर जा जेके हेठियां इलाइक़ा आहिनि उते बि असां मशीनरियूं लॻायूं आहिनि। हाणे ओड मोहल्ले में, सफ़र कॉलोनी में, मकरानी कॉलोनी में मशीनूं इंस्टॉल थियनि पियूं, छो त इहे हेठियां इलाइक़ा आहिनि। उते पाणी बि घणो हो, बारिश बि घणी थी आहे, 300 मिलीमीटर खां मथे बारिश पई आहे। त इनशाला उतां बि पाणी निकिरी वेंदो। डिस्पोज़ल पहिरीं ॾींहं खां, पहिरीं राति खां मुसलसल हलनि था पिया। अञा हिन खां मथे बि तयारी, मतिलबु ॿियो छा थी करे सघिजो। मिसाल जेको असां न कयो, बरसाती पानी किथे निकाल, केॾां निकाल। ॾिसो, सिम नालो नाहे खिपरे जे पासे में, ऐं उहो को हिकु ॾींहं में या हिकु महीने में त कोन ठहींदो आहे। बरसाती पाणी डिस्पोज़ल कढे पियो, उन जो ऑक्सीडेशन पॉइंट ठहियलु आहे, उन जे तरफ़ वञे पियो बरसाती पानी जेको असां कढूं था। अच्छा, बहराड़ी में भी जाम नुक़सान थियो आहे। ॻोठ न ॻोठ ॿुॾी आहिनि, घणा माण्हू लॾ पलाण करे अछड़ो थर जे भिटनि ते पनाह वरिती अथनि पाण मुरादो। उते जे लाइ हिकमत अमली अवां छा आहे त खिपरो इंतज़ामिया उते कोन पहुती आहे। गवर्नमेंट ऑफ सिंध रेन एमरजेंसी त डिक्लेयर करे छॾी आहे। उन खां पोइ हाणे असां पूरे खिपरे तइलके खे सवाइ 2 देहूं जेके तव्हां जूं अछड़े थर जूं आहिनि, उन खे सरकार खे लिखी छॾियो आहे त उहे आफ़त सतियल करार ॾियनि। ऐं इनशाला मुंहिंजे ख़्याल में अॼु राति ताईं या सुबुह ताईं उहो नोटिफिकेशन जनाब SMBR साहिब खां निकिरी ईंदो ऐं इहे सभु देहूं तव्हांजे तइलके जूं आफ़त सतियल करार ॾिनियूं वेंदियूं। असां लिखी छॾियो आहे, उनजी कापी तव्हां सां शेयर कयूं था। उन खां अलावा टेंट असांखे पता आहिनि, जेके हाणे जेके माण्हू अफेक्ट थिया आहिनि उन्हनि खे टेंट विरायूं था। असां राशन लाइ बि लिखियो आहे, PDMA खे उहो बि विरायूं था, राशन बि। बाक़ी ज़मीन मां पाणी आहे, नो डाउट बारिश तमामु घणी हुई, ज़मीन जो पाणी 2 ॾींहं इनशाला, हाणे तव्हां ॾिसो था आसमान साफ़ु आहे त पाणी जी ज़मीन खे ज़रूरत बि हुई। ज़मीन मां पाणी जो लेवल किरे बि पियो, त इनशाला 1-2 ॾींहंनि में ज़मीन मां पाणी जो लेवल नॉर्मल थी वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।